वगण मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण लॻ यारो देरो में मवाली पुट पीउ खे रतो रत करे छॾियो। पैसा ॾे नशो करियां न ॾियण तां मवाली मच्छरजी पियो पीउ ते सुरोटन जो वसकारो कंदे रतो रत करे छॾियो। अस्पताल मुंतकिल जवाबदार मथां वगण थाणे ते एनसी दाख़िल। इन सिलसिले में ज़ख़्मी शहाबुद्दीन पंवर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कामरान मवालीअ नशे लाइ पैसा घुरिया न ॾियण तां मच्छरजी सिरूं हयूं आहिनि। नाफ़रमान पुट जे अमल जी जोड़े छॾियो। हिन वधीक चयो आहे त पोरियो कंदो आहियां, बरसात पवण जे करे बेरोज़गार हुअसि त मथां वेतर मवाली पुट नशे लाइ पैसा घुरिया न ॾियण तां सिरोटा हणी ज़ख़्मी कयो। वाक़े जी एनसी दाख़िल कराई आहे। हिन वधीक चयो आहे त मंशियात आम वेकिरो थियण लॻी आहे। नौजवान मंशियात जा आदी थी रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो आहे त नोटिस वठी नाफ़रमान पुट खे गिरफ़्तार करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।